काछे जे सेकेंडरी मिडिल प्राइमरी ताईं सरकारी स्कूलनि जो तालीम खाते जे ऑफिसरनि ॾेवालो कढी छॾियो। गर्ल्स तोड़े बॉयज़ सेकेंडरी मिडिल ऐं प्राइमरी ताईं स्कूलनि में तालीम जी पोज़ीशन 0 ताईं पहुची वई। उस्तादनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं पैसनि एवज़ तालीम खे अमलदारनि कमाई जो ज़रियो बणाए छॾियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि में मिडिल स्कूल ड्रिगबाला ॻोठ भावल बबर, टिबाई लुंड, जाफ़र खान लुंड, गज़ियाणी लुंड, सोनू जमाली, वाई बरादी, मोहम्मद हसन गुरामाणी, चाकरकोट, पुराणी ड्रिग, मूसा खान लुंड, सोनू जमाली, जियंदो चांडियो समेत काछे जा केतिरा ई प्राइमरी बॉयज़ तोड़े सेकेंडरी गर्ल्स स्कूल बंदि पियल। तालीमी इदारनि जे बंदि हुअण सबबि काछे में समाजी बुराइनि में इज़ाफ़ो, मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाही तरफ़। तालीम खाते जे ईडीओज़, डीओज़, सुपरवाइज़र, अमलदारनि ताईं पहुतल शिकायतनि बाद अमलदारनि जूं अखियूं पोइ बि बंदि। सालियाना इम्तिहान शुरू थियण जे बावजूदि स्कूल खोलण जा चांस नज़र न अची सघिया। केतिरनि ई सरकारी स्कूलनि ते इलाइक़े वासियुनि जो कब्ज़ो, स्कूल घरनि में तब्दील। बायोमेट्रिक अमलदारनि बि करप्शन ऐं ख़र्चिन मिलण सबबि उस्तादनि ते शफ़क़त जो हथ रखी को बि एक्शन न वरितो। स्कूल बंदि हुअण ते काछे वासियुनि खे ॻणती वराए वई। काछे जा केतिरा ई स्कूल तालीम ॾियण बजाए जुआ जे अॾनि, वॾेरनि जे घरनि, ओताकनि, अन्न ऐं बोअ जे भांडनि में तब्दील थियल। स्कूलनि जे तबाही में तालीम खाते अमलदारनि जो वॾो हथ। स्कूलनि जो विज़िट करण बि गवारा न सम्झो त स्कूल खुलियल आहिनि या बंदि। गर्ल्स तोड़े बॉयज़ स्कूलनि में मुक़रर मास्तरियाणियूं ऐं ॿियो अमलो ड्यूटी करण बजाए घर वेठे पगारूं खणण लॻा। स्कूलनि लाइ आयल एसएमसी फंड ऐं नियाणियुनि लाइ सालियानू वज़ीफ़े वारी किरोड़नि रुपयनि जी रक़म हड़प कई पई वञे। उस्ताद पंहिंजा ज़ाती कम करण लॻा, तालीमी इमरजेंसी बि को ॿूटो ॿारे न सघी। काफ़ी स्कूलनि जी इमारतनि मां मक़ामी वॾेरनि ऐं ॻोठाणनि इमारतनि में लॻल दर दरियूं, बिजली फिटिंग, लोहा गेट, फर्नीचर खणाए खपाए छॾिया। स्कूली इमारतनि खे खंडरनि में तब्दील। काछे जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी आमदुरियुनि शहरी जिदोजहद कमेटी ड्रिगबाला जे अॻुवाण अताउल्ला खिची, शहरी जिदोजहद कमेटी लेडीज़ विंग अॻुवाण बीबी खिची, अली अहमद बलोच, अब्दुर्रज़ाक लुंड, मूसा लुंड, कामरेड जीत, फ़कीर खिची, कामरेड शाहनवाज़ लुंड, बख्तियार लुंड ऐं अल्लाह बख्श लुंड, हाजी मुरीद बबर ऐं ॿियनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर तालीम सईद गनी खां मुतालबो कयो त काछे में बंदि पियल स्कूलनि जे तबाह हाल तालीम, स्कूलनि खे मिलंदड़ एसएमसी फंडनि, गोसड़ू उस्तादनि, करप्ट तालके ज़िले ऑफिसरनि जी करप्शन जी जांच कराए मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। मोहम्मद इस्माइल लांघा, टोंग न्यूज़, ड्रिगबाला, दादू।